पर अफ़सोस जो असांखे क़ुरान जी माना कोन्हे थी। जेकॾहिं न क़ुरान जी माना मालूम हुजे असांखे ऐं हिन अंदाज़ में क़ुरान जी तिलावत थिए ऐं करे झिरकू ॾेई करे रुॻो अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम। अल्लाह पाक फरमाए थो त अल्लाह जो ज़िक्र जॾहिं थींदो आहे त दिलियूं ॾकी वञनि। वइज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतहुम ईमाना। जॾहिं क़ुरान जी आयतुनि जी तिलावत थिए त उन्हनि जो ईमान वधी वञे। पर वो पंहिंजे मुंहुं लॻो पियो ऐं असीं माठा वेठा हुआसीं। महिरबानी पियो थिए त कब्रिस्तान में तिलावत पे कई ऐं कब्रिस्तान में ई मौलूद पढ़ी वेचारो रवानो थी वियो। त अव्हां जो दौर कोन्हे, इमरान खान जी हुकूमत आहे, हर शइ जे मथां टैक्स पियो लॻे, हर शइ जे मथां टैक्स। शायदि तव्हांजी सोच इहा हुजे त सुभाणे अल्लाह ते को मथां टैक्स हुजे, सुभाणे वरी बिजली जे बिल में लिखी थी अचे त भाई हेतिरा जेकर सुभाणे अल्लाह चई आहे टैक्स ॾे। हा खुदा जा बंदा खुदा जे घर में वेठा आहियो। हिकिड़ी सुभाणे अल्लाह चवण सां जन्नत में हिकिड़ो वण लॻे थो, जे वण जे हेठां अरबी नस्ल जो घोड़ो 500 साल ढोड़े पोइ उनजी छाल कोन्हे फुटे। हाल को जन्नत को ठही कोन पई आहे, जन्नत को बिल्डिंग को ठही कोन पई आहे, खाली प्लाट पिया आहिनि। बिल्डिंग वरी पाण ठाहींदासीं आमाल जे ज़रिए, नमाज़ पढ़ंदासीं, रोज़ा रखंदासीं, ज़िक्र कंदासीं, दुरूद शरीफ पढ़ंदासीं। इहे जीअं आमाल कंदा वेंदासीं असांजी बिल्डिंग को ठहींदी वेंदी। हा ऐं सुभाणे अल्लाह चवंदा वेंदासीं त जन्नत में बाग लॻंदा वेंदा। तो जेको महिमान अचे थो उनखे त ख़बर पए त आउं ज़िंदा माण्हुनि में वाइज़ करण आयो हुउसि। असल में वाइज़ असांजा वॾा असांजा उस्ताद साईं गुलाम हुसैन मेमन साहब जिन, मौलाना असदुल्लाह खोड़ो, उन्हनि उलमा किराम जो आहे ऐं करीब उते वेचाईंदा। पर 2-3 मिनट टे मां तव्हांखे सिराया थो छो त हर को पेट जे खाते तो टोड़े। हिकिड़ो मूं जहिड़ो को ॿिया थी वियो, वीचारी खे अची बुख सतायो कि दावत ॾिनीसि कोन थी। हो मुआ के सफ़ा को मिसूरो जट मिड़ी के खुतबे जो बते आई हुई याद हुई। 100 बजे को मौलवी का बुधी खुतबे जो बते आई हुई याद कई। वेचारो हलंदे हिकिड़ी ॻोठ में वञी पियो। ॻोठ वारे खे चई बाबा मानी हुए खारायो साने वाइज कंदुसि। तो सही बात ही ॻाल्हि कई, ये तो कमु तमामु भलो आहे। साईं खे मानी खाराऊं ॾाढी ख़िदमत बि कयूं। साईं हुआ अगरि मिसूरो जट वाइज किथां करे वियारो सो माइक ते अची खुतबो पढ़ी वांदो थियो कि बाबा ये ॻाल्हि सम्झ में आई। सभिनी जो साईं हा ॻाल्हि सम्झ में आई। ॻाल्हि सम्झ में आई तो दुआ करो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद वरी कुछ अरसे खां पोइ साॻियो हुन ॻोठ में आयो कि बाबा मानी खाईंदासीं ॿाहिरि कंदासीं। जैसे यहाँ सर आखिर पे हर ॻोठ वारनि पाण में कयो मशहूर हो कि यार ॻाल्हि तो साईं अंगी चक्कर आयो, मांजो बि ॻाल्हि सम्झ में आई, सभिनी जो बि ॻाल्हि सम्झ में आई त साईं दुआ कोई हलियो पियो। हाणे हीअं था करियूं साईं जे करे न ये ॻाल्हि करे त बाबा ॻाल्हि सम्झ में आई त अधु माण्हू चवनि त हा सम्झ में आई, अधु चवनि त सम्झ में कोन आई। हिननि इहा सलाह कई। साईं वरी बि वेठो खुतबे ते वेठो साईं खुतबो पढ़ी वांदो थियो। खुतबे मां वांदो थियो। साईं पुछियो बाबा ॻाल्हि सम्झ में आई त अधु माण्हू जो साईं हा सम्झ में आई, अधु माण्हू जो साईं सम्झ में कोन आई।
वरी को जड़ से का वो साईं साकुन कोठ में आयो कि बाबा मानी खाईदासी वायदे को खादासी तो साईं वायदे कर सोची क्या है साईं के मानी पानी खा रहा हूं साईं की वायदे पे बैठो हां हिन्ने कोठवार सलाह की तो गाल तो साईं बजे करवाना मल करेगा आज सब लताणी भी वे तो साईं गाल समझ में कौन है सब साईं खुद में दे बैठो साईं खुद को पड़ी बांधो क्यों पूछी बाबा गाल समझ में आई सबनी तो साईं गाल समझ में कौन है कि तीन चक्कर में गाल कौन समझी ना तो केड़ी समझना तो करो तो अस्सी मड़ियों को तो इतने तो ये तो तेला ये को तो हिसाब तो असल तकरीर जो को साजे बुजुर्ग है असी उलमा जा खादम आयो उलमा जा खादम तो बहरहाल मकाम मुस्तफा जो उन्वान सा प्रोग्राम मकाम मुस्तफा जो उन्वान सा मुझे सदा थोड़ो गिसकी हो तो बैग साथी बैठा है सी लगो पिया गर्मी को ने पानी तो थोड़ो वेजा थी हो तो बैग साथी के दोनों जगह मिलेंगे कोशिश करे हिम्मत करे जज़ाकल्लाह हरकत में बरकत है माशाअल्लाह जज़ाकल्लाह वो तो सही है दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमन कसीरा अदद कुल्li मालूम लक दाइम अबदी अला हबीबि खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मकाम मुस्तफा जी उन्वान सा प्रोग्राम है जेको अल्लाह पाक पहले आखिरी नबी के मकाम अता कयो दुनिया जा वरक खुटी सकन था पर मकाम के मुस्तफा न तो खुटी सके जे करे दुनिया जा सब समुद्र मस बनाया वने दुनिया जा सब वण कलम कया वने ऐं सब इंसान ऐं जिन लिखण ते वेहन त ये कलम खुटी सकन था मस खुटी सके थी पर मुस्तफा जो मकाम न तो खुटी सके ओ अल्लाह से मकाम अता कयो पंहिंजे महबूब खे अंबिया त पहिरीं पाया कमो बेश 1,24,000 नबी ज़मीन तक ते आया हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम पर जेको मकाम अल्लाह पाक असांजे महबूब खे अता कयो उन मकाम जो अंदाज़ इंसान नथो लॻाए सघे हज़रत मूसा वादी तूर ते चढ़े तो अल्लाह से ऐलान तो करे फखला अलैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तवा ऐ मूसा जुती लाए जो त पाक वादी ते पैर रखे पर जे अल्लाह पाक महबूब के मेराज ते आसमान ते घुराए पियो त महबूब जुती में सुधो अर्श ते घुमे अर्श जुती में सुधो हाँ मुस्तफा जो मकाम मथे हो पर मुस्तफा जे गुलाम जो मकाम मथे ओ उते साईं आसमान जा सैर वो करे तो उते हलण जो आवाज हो महसूस तो मानू आज वाले साईं जिब्रील का पूछो तो जिब्रील ही बस के जी हलण जो आवाज पहुंचे मुझे कनन पे
तदे जिब्रील अल्लाह साईं तो वारो गुलाम बिलाल आए जेको हले त जमीन ते जो पर उन जो आवाज अर्श दे दो सुभान अल्लाह। हां कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या ये लो कलम भी तेरे। पर गुलामी तो होजी खाली बददार सुनो उन्हीं माला सुनत याद अचे थी, बाकी दुखी वक्त में सुनत याद कोने। हां हजरत मूसा वादी मुकद्दस ते चढ़े तो ज्योति लाए तो मोहम्मद रसूलुल्लाह जरे अर्शद पे घूमे तो ज्योति साण घूमे। हजरत मूसा अल्लाह जो आवाज ॿुधो तमाम आवाज वणी वियोस, आवाज अल्लाह जो वणी वियोस। हजरत मूसा सोचो तो जे रब जे आवाज में एतरी मिठास है उन रब में केडी मिठास होती छा उन जो हुस्न हो। तोरे सीना ते हजरत मूसा रड़ियो करे किरी पियो रब अरेनी अल्लाह मुके ज़ियारत कराए। हजरत मूसा मिन्नत तो करे रब अरेनी अल्लाह मुके ज़ियारत कराए, रब अरेनी अल्लाह मुके दीदार कराए। अल्लाह पाक फरमाए लन तरानी और मूसा तुम में वो पावर ही ना है जो मुझे ज़ियारत करे सके। हां कम्युनिस्ट डिग्री पे ना दरिया अल्लाह आए किथे आए देखायो कुत्ते के मां दली ॾींदो जा कुत्तो भोगंदो ने या मां कुरान पढ़ंदो जा कुत्ते के लाइ पात्र छक्का कराए ए कम्युनिस्ट दरिया अल्लाह किथे आए देखायो। हां इनके कारण पात्र करो है को समझ में नहीं एतबार कर क्या ये वाला जूतो देता छक्का करे में बोला निकले में बदल नहीं करे। हेगड़ो बुजुर्ग उन गाए के कम्युनिस्ट दरिया में सवाल कयो बच्चे सवाल कई उन बुजुर्ग जवाब को कोन ॾिनो। एडा ओडा न्यारे बुजुर्ग ही हिकड़ो खड़ो जोरादो पियो हथ में जने छक्का कराने मथे में मथो फाटी पियो। हम राजो काजी साहब वट जज वट साईं भला जुल्मान मूसा मु तो सवाल कया पर मुके जवाब कोन नी मुझे मथो फाड़ी छड़ी है। काजी साहब बुजुर्ग के घुरायो खड़े कोने मथो फाड़िया तो का सवाल कई उन जवाब कोन ना तो मथो फाड़ी छड़ियो जिसे इन जेके सवाल कया मु सब जवाब देना है। ए साईं मुके एकड़ो जवाब कोन नहीं है साईं खुदा जी जात कसम मु सब जवाब देना है समझ में नता अचे तो ने नाव छा कयो। काजी साहब पूछे तो किए जवाब देना केड़ा जवाब देना जैसे गाद को ते ना मुखा पेरी पेरी सवाल यो कयो त अल्लाह आए तवा जो था मुके देखार अल्लाह किथे है तो पो आऊं मन्या एकड़ो यो सवाल कई। हां ही जमे तो मुके मथे में सूर आए मतो मु पढ़िया में मथे में सूर आए किथे है मथे में सूर मुके देखारे दा मन्या कूड़ तो करे किथे है मथे में सूर मुके देखारे मथे यो सूर मुके देखारे और रब तो देखारे मुके मथे यो सूर देखारे और रब तो देखारे सही बियो मुका सवाल यो कई तकदीर के बारे में तो बाबा जैसे तमा चवता था इंसान की तकदीर में लिखल आए यदि इंसान की तकदीर में लिखल आए तो वो इंसान का हिसाब छोड़ो थी तो सही इन्हें के को पत्थर लगवा सो तकदीर में लिखल हो यदि तकदीर में लिखल हो तो कोई तोड़ छो आयो तकदीर में लिखल हो तदे मो आयो कोई तोड़ छाले आयो। अल्लाह के दिसन जे ना अख खपे जे अख में पावर होती ये पानी जो गिलास है तो जे करी डॉक्टर जगह रख दे तलाव वालो पानी मारो बछड़े वालो माशाअल्लाह
वञा मता पिए हिन में जरासीम में मरी वेंदे सही शीशे जो गिलास है हेड़ो साफ पानी रखियो डॉक्टर साहब चवियो जोई त किथे ने को हिकड़ी को गदर कोने हेड़ो साफ पानी रखियो बाबा हिन में जरासीम में मता पिए डॉक्टर साहब चवियो जोई या किथे ने जरासीम में हेड़ो साफ पानी रखियो डॉक्टर जो सफाई मोलो बजेटा अंदर आयो वनी मशीन खड़ी आयो कोट भी नहीं छटा कराई पानी दे मता खड़ी जो तो मुझे अतर की जी हां ना भी न दिस वठी गणी मु पानी में गया तो हेडी सारी गदड़ की डोल पानी में गदड़ पयो न उन पानी में गदड़ संजला तो की अख में पावर कोने हिन अख के वरी बी अख खपे देगा तो पानी में गदड़ दिखारे रब के संजला को अख खपे जे में पावर हो जे को रब जी दीदार कर हज़रत मूसा इसरार कयो मिठू कई अल्लाह से ॾिठो तो मूसा ज़िद्दी है ज़िद्दता कोन लहंदो तो अल्लाह पाक हिकिड़ो शर्त रखियो त ए मूसा शर्त हिकिड़ो आहे आउं तुंहिंजी ॻाल्हि मञां थो पर शर्त हिकिड़ो इहो आहे त आउं पंहिंजी हिकिड़ी तजली जबल ते सचा थो जेकॾहिं हिकिड़ी तजली जी सच तूं सही वई उन जे सहण खां पोइ तोखे पंहिंजो दीदार कराईंदुसि हज़रत मूसा चयो ठीकु आहे ये अल्लाह मुझे शर्त कबूल है कुरान के अल्फाज फलमा तजल्ला रब्बुल लिल जबल जालू दक्कम व खर्र मूसा सयका अल्लाह पाक कुरान में फरमा दो हिकड़ी तजल्ली मुझे जबल दे सती मूसा सत सही न सजो व खर्र मूसा सयका मूसा बेहोशी करे गिरी फलमा अफाक काल सुभानक तुब्तु इलैका जरे हजरत मूसा होश में आयो अल्लाह जेका माफी वठी तो सुभानक ये अल्लाह तुझी जात पाक है वो तो कुछ में हथ दे वेदो पर न तुझी जात पाक है तुम तो इलेक आओ तौबा तो करे अते ला को सवाल को हजरत मूसा मिठू तो करे तदे रब जो दीदार कोन तो करे अल्लाह पाक पंहिंजे महबूब के बिना चवण जे दीदार तो करे सुभान अल्लाह वरी दीदार रब जो वरी दीदार पर अल्लाह जे अग्या 100 पर्दा अल्लाह पाक 99 पर्दा हटाए छया फकत एकड़ो किबरियाई ऐ अजमत वारो चादर उहा हुई बाकी सब पर्दा अल्लाह पाक हटाए छया महबूब मुस्तफा अल्लाह पाक जो दीदार अल्लाह जो दीदार अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ालन फहदा ववजदक आइलन फअगना वलसौफ युतीका रब्बुक फतरज़ा वलसौफ युतीका रब्बुक फतरज़ा मकामो मैदान महशर हुंदो मैदान महशर में हज़रत आदम जी ज़ुबान ते लफ्ज़ हुंदा रब्बे नफ्सी नफ्सी ए अल्लाह मुंह तो जान छड़ा ए अल्लाह मुझो हिसाब किताब वठ मुझी जान छड़ा तू जाने मुझी उम्मत जाने आ विच में अचाई को नफ्सी नफ्सी मगर वो मुझो फिक्र हज़रत इब्राहिम जी ज़ुबान ते लफ्ज़ सही है हज़रत ईसा जी ज़ुबान ते लफ्ज़ सही है हज़रत मूसा जी ज़ुबान ते लफ्ज़ सही है हज़रत यहया जी ज़ुबान ते लफ्ज़ सही है हज़रत ज़करिया जी ज़ुबान ते ये हज़रत शीश की ज़ुबान ते ये हज़रत हारून की ज़ुबान ते ये लफ्ज़ हज़रत इदरीस की ज़ुबान ते ये लफ्ज़ हज़रत सुलेमान की ज़ुबान ते ये लफ्ज़ हज़रत इब्राहिम की ज़ुबान ते ये लफ्ज़ हज़रत यूसुफ के लफ्ज़ ते ये लफ्ज़ हज़रत दाऊद की ज़ुबान ते ये लफ्ज़ सबनी की ज़ुबान ते रब्बे नफ्सी नफ्सी पर महबूब मुस्तफा की ज़ुबान ते रब्बे उम्मती 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 ये अल्लाह मुझे उम्मत की पाक सुभान अल्लाह ये अल्लाह मुझे उम्मत की पाक है साहिब दुनिया में पहली उम्मत ला दुआ पे अकबर अल्लाह पाक वायदा तो करे त ए महबूब तो या हेतरा उम्मत जन्नत में दाखिल कंदस वो बसाई माच कोंडो करे ए महबूब अन्या हेतरा कंदस वो माच कोंडो करे ए महबूब अन्या तो या हेतरा उम्मत बिना हिसाब किताब जन्नत में दाखिल कंदस वो महबूब माच करे कोंडो वे अल्लाह से ऐलान कयो वाला सौफ योती का रब्बुका फतरजा ए महबूब तो के एतरो
अता कंदुसि तो राज़ी खुदाया बंदा वो मकाम है जनाब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक खां दुआ है ते जेके कुछ रसा चया से वो कबूल फरमाए वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।